जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। ख़बर जो विषय आहे त 140 माण्हुनि कोरोना वैक्सीन लगवाई। त पूज्य सिंधी पंचायत सरकंडा कार्यकर्ताउनि जी टीम द्वारा नगर निगम जे सहयोग सां 2 ॾींहंनि जो पंचायत भवन चटर्जी गली सरकंडा में शिविर जो आयोजन कयो वियो। इन में 45+ खां अधिक उमिरि लाइ कोविड-19 जो वैक्सीनेशन लगवाइण लाइ शिविर जो आयोजन कयो वियो, जंहिंमें 2 ॾींहंनि में 140 माण्हुनि निःशुल्क वैक्सीन लगवाई। कोरोना खे हराइण लाइ ज़रूरी आहे त सभई माण्हू अॻिते अचनि ऐं सरकार जी गाइडलाइन जे अनुसार 45+ वारा माण्हू वैक्सीन लॻाराइनि। ऐं शिविर खे सफल ठाहिण में पंचायत जा अध्यक्ष महेश पमनानी, सचिव राजेश दुसेजा, शंकर मनचंदा, दयानंद तीर्थानी, गिरीश मनवानी, राजकुमार धामीचा, हरीश कुड़वानी, हरगुन करारा, श्याम पंजवानी, कैलाश आयलानी, मनोज थारवानी आदि सदस्यनि जो सहयोग रहियो। जय झूलेलाल।